सही गुज़ारिश है माफ़ कजो साईं एजाज़ मंगी साहब जन के तो हू बेदल साहब की शख्सियत ते ॻाल्हाए साईं एजाज़ मंगी साहब सपने में जागे ऐं शोर समंदर जो उनते साभिया जा वार करे जे सुंदर नारी फूलन सां सोचे त परू मंदर जो पट खोलण खां इनकार करे जे वक्त बि तव्हांजे देश अॻियां मां ओरियां ॾुखड़ो अंदर जो तूं मूं ते कम लाडार करे मां सोचां थो मां कीअं चवां हीअ शाम जेका असांजे महबूब दोस्त महबूब अब्बासी असांजे मोहतरम भाउ अदा बेदिल जे लाइ रचाई आहे उन में मां ज़ाती तौर ते बि उनजो शुक्रिया अदा थो कयां हिन महफ़िल में असां उहे सभु भाउर ऐं भेणूं सभु उहे वेठा आहियूं जेके अदा बदिल खे सभु सुञाणनि था हर कंहिंजे दिलि में का न का यादगिरी उनजी का न का ख़ूबी उनजी का न का अहिड़ी सलाहियत या अहिड़ी सार अहिड़ी यादगिरी अहिड़ी सोच हूंदी जंहिंजो हू इज़हार करणु चाहींदो हूंदो उन करे जिन बि दोस्तनि पंहिंजे दिलनि में इन क़िस्म जा वीचार रखिया आहिनि इहे वीचार उहे दिलनि ताईं पहुची वेंदा ऐं हिते हिकिड़ो अहिड़ो काज आहे जेको काज को रवायती काज कोन्हे का फॉर्मेलिटी कोन्हे हिकिड़ो घर आहे हिकिड़ो कुटुंब आहे ऐं हिकिड़ो पधर आहे ऐं अहिड़ी मोहबत ई असांजे फनकारनि खे मिलणु घुरिजे आर्टिफिशलिटी न उहा जेका मसनूइयत हूंदी आहे उनमें हुस्न त हूंदो आहे पर उनमें गहराई न हूंदी आहे उनमें सचाई न हूंदी आहे उनमें उहा जकड़ न हूंदी आहे जेका माण्हुनि जे दिलनि खे छुई वञे हिते पर जे लाइ उहा मासूमियत हिकिड़े ॿार में थी सघे थी उहा मासूमियत अणपढ़े माण्हू में थी सघे थी ऐं जेके जिन बि दोस्तनि हिकु ॻाल्हायो आहे बेदिल जे हवाले सां उन्हनि घणो करे बेदिल जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा जेके रूप आहिनि उन्हनि खे थोरे अंदाज़ में टिकण जी कोशिशि कई आहे जीअं अदा जावेद ॻाल्हायो शिकागो जे हवाले सां असांजो दोस्त हो शाह साहब उन PTV जे हवाले सां जेके उन जूं यादगिरियूं हुयूं या असांजो दोस्त अख्यार साहब उन सचल ॻोठ जे हवाले सां साॻी ॻाल्हियूं उन्हनि बि कयूं त जीअं नथी बचियो आहे त कोड़े आहियां इहो लखनि लख हज़ार जीव सबके जियसी दर्शन धारो धार प्रेम तुझा पार केड़ा चई कहा जवाब खोड़ रूप खोड़ रंग खोड़ अक्स खोड़ हुस्न ये सब माण्हू जे मुठ में कीअं अचनि ई मुमकिन आहे पर जंहिं वटि बि जेका जोत आहे उनजो इज़हार कयूं मूं वटि ज़ाती तौर ते कुछ यादगिरियूं आहिनि पर ज़ाती यादगिरियूं अञा बि ॿिया दोस्त जेके ईंदा ख़ासि करे हिदायत ईंदो उहो ॻाल्हाईंदो ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा मां फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी आयो हुउसि जंहिंजो इज़हार मां ज़रूरु थो सोचां उहा ॻाल्हि हीअ हुई अदा बेदिल त हमेशह जॾहिं बि को नओं दौर शुरू थियो आहे मां इहो महसूसु कयो आहे पढ़ियो आहे ॾिठो आहे ऐं सम्झो आहे त उहो पाण सां गॾु पंहिंजा नवां लवाज़मात खणी ईंदो आहे नओं कल्चर नओं दानिश ईंदो आहे नओं फ़िक्र ईंदो आहे नवां फनकार ईंदा आहिनि नई शाइरी ईंदी आहे नवां सुर ईंदा आहिनि नवां साज़ ईंदा आहिनि मां सम्झां थो त 70 जे दहाके जे आख़िर में बेदिल उन दौर जी इब्तिदा हो जेको दौर पंहिंजी मंज़र माणे न सघियो दरबदर थी वियो इहा असांजी वॾी बदकिस्मती हुई उन दौर में जहिड़े नमूने सां नई शाइरीअ खे ॻाइण जे लाइ के आवाज़ी कोन हुआ सिंधी शाइरी जेका आहे उहा घणो करे काफ़ीअ में वाईअ में वधि में वधि ग़ज़ल में
थोरो घणो हली त हली, बाक़ी आज़ाद नज़म ॻाइण जो को तसवुरु कोन हुयो, नज़म ॻाइण जो को ख़्यालु कोन हुयो। हयाती शाइरीअ खे माण्हू जुमिला जहिड़ा फनकार साम्हूं रखी चवंदा हुआ त हे इहा शाइरी आहे छा, हे कंपोज़ कबी छा। उहे शाइरियूं जॾहिं कंपोज़ थियूं, उनखे जेकी नवां सुर मिलिया, तॾहिं हिकिड़ो नई जनरेशन पैदा थी। उहा जनरेशन जंहिं जनरेशन जे लाइ अयाद लिखियो हो त उहा ॾाढ अनोखी आ गई आहे कि तंद वड़े तलवारुनि सां टकराया पंहिंजा गीत जॾहिं तवाम समेत दीवारुनि सां, त तुंहिंजा भारी भुज लुगनि तूं ॿीणो आहे। बेदिल उहे करे ॾेखारियो, बेदिल पंहिंजे तारुनि खे जेके हुनखे वरसे में मिलियूं, उनखे तसव्वुफ़ जे हिकिड़े मध्यम ऐं ख़ूबसूरत ऐं सुरमई क़िस्म जे सांझ मां कढी अची निटण जे उस में आंदो, क़ौमी तहरीक जे उस में आंदो। उहा उनजी पाक गामी कंहिं हद ताईं मुतासिर थी, उनजो बयानु हू पाण कयो, पर हुन ईअं कयो, इहा उनजी क़ुर्बानी हुई। उहे साज़ मुक़दस हुआ जेके साज़ वाद गढ़नि छोरनि जे साम्हूं हिकिड़े दिलि जे उमंग सां ॻाता हुया। पोइ उहे छोकिरा उहे तारूं थिया ऐं उहे तारियूं आर्मीअ जे फ़ौजियुनि सां, आमरीअत सां, पुलिस वारनि सां विड़िया, उहा तंदु वड़ी तलवारनि सां। उहे छोकिरा तंदु हुआ, सरड़ा सिपकड़ा सावरा छोकिरा जिन जी किचन में बटण न हुया। उहे उन्हनि जॾहिं शिकार जे रोडनि ते, रस्तनि ते, ऐं जॾहिं उन्हनि जा केर केसिया शेर खणी वरी वापसि ॾिना उछलिया, हिकिड़ी आमरीअत खे शिकस्त ॾिनी। उन आमरीअत जे शिकस्त में मूसीक़े जो मास में शख़्स जो सियासत फ़क़ति बंदूकनि जी बाज़ी न हूंदी आहे, सियासत फ़क़ति पुशुश न हूंदी आहे। सभ खां वधीक बंदूकूं त या फ़ौजियुनि वटि, पुलिस वारनि वटि, ऐं उन खां पोइ बदमाशुनि वटि। हमेशा मुआशरनि खे तब्दील कंदड़ क़ुवत तख़लीक़ारनि जी हूंदी आहे, ऐं उन तख़लीक़ारनि खे अवाम ताईं पहुचाइण जो जेको फ़र्ज़ु अंजाम ॾियणो हूंदो आहे, उहो फ़नकारनि खे ॾियणो हूंदो आहे। मां सम्झां थो त नई सिंध खे जेको अवाम खे अंडाको मिलियो शऊर वारो, उहो बेदल जे पारां। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि आम रवायती तारीफ़ करण जहिड़ी न आहे। असां घर में वेठा आहियूं, घर में तारीफ़ूं कोन थींदियूं आहिनि, घर में तनक़ीदूं बि थींदियूं आहिनि ऐं मंशता बि थींदी आहे। इहा मंशता आहे, निमाणी मंशता आहे। बेदिल जे लाइ जेका असां हक़ीक़ी मंशता वॾी शाह मल्हायूं, उन में त लखे माण्हू हूंदा। उहे सभु लखे माण्हू जेके जिन जे सुरनि हिन जे सुर जिन जी तंदुरुस्ती हुनखे तपायो, जिन जे धीअ ते जूनागढ़नि खे हिन बेदिल जलायो, उहे माण्हू जेके उहे तमामु वसी आहिनि। उन्हनि माण्हुनि जा तज़किरा कुझु दोस्तनि पंहिंजे नमूने सां कया। उहे तमामु घणा माण्हू, तमामु घणनि माण्हुनि जा रस्ता जेके आहिनि से उहे बेदिल जी मूसीक़ करे बटिया। माण्हुनि में हौसलो आयो, माण्हुनि में होश आयो, माण्हुनि नई रोमानी शाइरी बि ॿुधी, शाइरी जंहिंमें थोरी वधीक बैसाखी हुई, जंहिंमें वधीक माण्हू फ्री हुआ, जंहिंमें वधीक लुत्फ़ हुयो, जंहिंमें नई दौर जी नयूं उमंगूं हुयूं, जंहिंमें माण्हू थोरा फ्रेंक हुआ, एतिरो जॾहिं हिजाब थोरा न था पए। उहा शाइरी हिन शख़्सी जी शाइरी, इंदावी जी शाइरी हुई। असां रोई रोई खिलायो थे जिन खे, अकेला जे थींदा तो रोदाज़ा ॿुधा। इहा शाइरी केरु ॻाए? इहा शायदि इमदाद इन शाइरी जे लाइ दुनिया में आंदो वियो, शायदि इन शाइरी लाइ बेदिल पैदा थियो। के वॾा मक़सद बि हूंदा आहिनि, रुॻो असांजा हिसाब किताब दुनिया में कोन था हलनि, के हिसाब किताब असां खां मथे असां खां हेठि आहे। तूं पार जीअं रोई पवी थिए मुंहिंजी दिलि, मूं वटि न शइ न टोल, तूं मोती ईअं न रो। आवारा बादलनि जे पुठियां केसी डोड़ंदे, इमदाद आहे रोल, तूं मोती ईअं न रोल। ॿार खड़ो आहे कोई जोगीअ जे रेस में, दरवाज़े खे रखो, तूं मोती ईअं न रो।